एंडेस मेघवार काउंसिल पाकिस्तान की तरफा साल 2021 तालीम जो साल करे मल्हाइण जागरता तकरीब कोठाई वई। असां सां लाइन ते मौजूद है अली गुलाम हैदरी। जी अली गुलाम हैदरी, छा तफ़सील है आगाह कजो। एंडस मेघवार काउंसिल पाकिस्तान की तरफा साल 2021 तैलीम जो साल करे मल्हाइण के सिलसिले में सतार नगर एजुकेशन जागरता तकरीब कोठाई वई, जंहिंमें वागड़ समाज के अंडर ग्रेजुएट शागिर्द ऐं शागिर्दनि खे शील्ड ॾेई हौसला अफ़ज़ाई कई वई। सिंध वोमेन कमीशन की मेंबर पुष्पा कुमारी तकरीब की खास मेहमान हुई, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि मां वागड़ समाज आलमी अदबी ऐं समाजी शख़्सियतनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में मरकज़ी सदर सनू मेघवार, राणो राठौड़, हरजी चौहान, अशोक शर्मा खिताब कंदे चयो त तकरीब जो मक़सद बिरादरी की बेहतरी ऐं वागड़ समाज के तरक्की याफ़्ता समाज ठाहिण लाइ बिरादरी के गॾु करणु आहे। जी वॾी महिरबानी अली गुलाम हैदरी तफ़सील खां आगाह करण जे लाइ। मज़लूम मारवड़नि जे हक़नि जो आवाज़ पहुचाए आला ऐवाननि ताईं।